पेशावर ख़ैबर पख्तूनख्वा जे इतलात बाबति सलाहकार बैरिस्टर सैफ चयो आहे त शहबाज शरीफ़ खे PTI बानी इमरान ख़ान जी शक्ल जे में पंहिंजी सियासी मौत नज़र अची रही आहे। बैरिस्टर सैफ पंहिंजे हिकु बयान में चयो त नवाज़ शरीफ़ तरफ़ां PTI बानी इमरान ख़ान सां ॻाल्हाइण जी कोशिश थी रही आहे। इतलात बाबति सलाहकार चयो त इमरान ख़ान कंहिं बि डील ते न सिर्फ़ु अवाम सां ॻाल्हाइण ते यकीन रखे थो, मैंडेट चोरी कंदड़नि जा आख़िरी ॾींहं वेझो अची विया आहिनि। हुनजे त हिकिड़ो भाउ मफ़ाहमत जे त ॿियो भाउ 9 मई जे राग ॻाए रहियो आहे। शहबाज शरीफ़ पंहिंजे हामी वज़ीरनि जे ज़रिए 9 मई ते माफ़ी जा बयान ॾियारे रहियो आहे। हुनजो त नवाज़ शरीफ़ मफ़ाहमत जी ॻाल्हियूं करे थो, चोथों भेरो वज़ीर आज़म बणिजण जी कोशिश करे रहियो आहे, पर शहबाज शरीफ़ उन खे वज़ीर आज़म बणिजण न पियो ॾिए। नवाज़ शरीफ़ जी सियासत मफ़ाहमत जा बयान शहबाज शरीफ़ पंहिंजे वज़ीरनि ज़रिए ॾियारे रहियो आहे। नवाज़ ऐं शहबाज में काफ़ी इख़्तिलाफ़ पैदा थी चुका आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।